अल्लाहुम्मा कुल्ल वलिय्यक हुज्जत बनल हसन सलावातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि साअतिन व फ़ी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु अर्दक तौअन व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला या काशिफ़ल कर्ब अन वजहिल हुसैन अलैहिस्सलाम इक्शिफ़ कर्बी व कर्बना व कर्बल मोमिनीन वल मोमिनात बिहक़्क़ि अख़ीकल हुसैन अलैहिस्सलाम। सभई गॾिजी सलावत। जंहिं मरहूम जी यादि में मजलिस आहे उन जो दर्जा जे बुलंदी जे लाइ सलावत। औज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन। सलवात पढ़ो अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मअसूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ालल करीम फ़ी किताबिल मतीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। सलावत पढ़ो। खल्क़ कायनात इज़्ज़त आले मुहम्मद जे सदक़े बानियान जो ये एहतमाम और असांजी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। या करीम रब इन ज़िक्र जे सदक़े बानियान जूं असांजूं जेके भी हाजतूं आहिनि उहे जल्द जल्द पूरियूं फरमा। या करीम रब अॼु जे ॾींहं जे सदक़े बानियान जे मरहूमीन जी असांजे मरहूमीन बिलख़ुसूस मरहूम मग़फ़ूर इनायत अली ऐं इन घराने जा जेके भी मरहूमीन इन दुनिया तां हली चुका आहिनि मग़फ़िरत फरमा। या करीम रब आले मुहम्मद जे सदक़े इन मां बारगाह मस्जिद के ज़ुहर हुज्जत आबाद फरमा। उनकी खिदमत गुज़ारन की तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो फरमा। या करीम रब आले मुहम्मद जे सदक़े मेहमान अहल बैत के पंहिंजे बचन सां आबाद फरमा। जिन मोमिनीन दुआ जे लाइ हुकुम कयो उन दुआऊं मुस्तजाब फरमा। या अल्लाह आले मुहम्मद जे सदक़े मकामात मुक़द्दसा की हिफाजत फरमा। उनके दुश्मनन के नीस ताईं नाबूद फरमा। मेहमान अहल बैत जेके हज सवारियूं करे उनजा क़बूल फरमा। उन्हनि के बरी बरी इहा सआदत नसीब फरमा। जेके तमन्ना रखन था उनकी तमन्ना के पूरो फरमा। जेके न सफ़र में उनजो सफ़र बेख़तर फरमा। या करीम रब आले मुहम्मद जे सदक़े उलमा हक़ा जो सायो असांजे सरन ते क़ाइम ऐं दाइम फरमा। मराज इज़ाम के तूल उम्र इनायत फरमा। हुज्जत खुदा मुंतक़िम साइण ज़हरा मुंतक़िम करबला इमाम ज़माना जो जल्दी ज़ुहूर फरमा। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत लाइ गॾिजी बुलंद आवाज़ सां सलावत। नारे तकबीर। अल्लाह ताला के सलामत रखे। आवाज़ जो गॾिजी बुलंद आवाज़ सां नारे तकबीर। नारे रिसालत। नारे रिसालत। हुसैनियत
यजीदियत अहल बैत दुश्मनन ते लानत नारे हैदरी नारे हैदरी सलवात पढ़ो आले मुहम्मद। मुझा लायक इज़्ज़त व एहतराम सामीन किराम, दीन अल्लाह जो अल्लाह के वरी असां ॾिठो कोन्हे, अल्लाह कॾहिं असां सां ॻाल्हायो कोन्हे। बाबा मुझे इनके छॾियो बार अल्लाह के असां ॾिठो कोन्हे, उन असां सां ॻाल्हाए त मां जुमिलो पढ़ां। कारा लटा पाता से तभी कोन ॻाल्हाई, लुंडी सुथण पाती से तभी कोन, मातम कयो से तभी कोन ॻाल्हाई, तरावियूं पढ़ियूं से तभी कोन ॻाल्हाई, सजी सजी रात भी कुरान जी तिलावत कई से तभी कोन ॻाल्हाई, निंड में लेटी लेटी खटूं छिगियूं से वो भी कोन ॻाल्हाई। भाई मर्जी है उनकी। अच्छा भला मां इनके भीतर रखनी अर्ज कयां, दुनिया जो दस्तूर आहे पराए घर केरु ॻाल्हाए या न ॻाल्हाए, पंहिंजे घर जे दुश्मन ईंदो आहे त उन सां बि ॻाल्हाए वठिबो आहे। कोलाब जे मोमिनीन ऐं मुसलमाननि शिया सुनी ॿारनि जो भला जे अलाह हिते नथो ॻाल्हाए तोॾे था हलूंसि। बाबा हेॾे अंदरि बि चाहे थो हेॾे अंदरि ईंदो त ॿाहिरि अजा बीठा आहियो गाॾियुनि ते, अचो मुंहिंजा साईं अचो अचो, घर जी नारा हैदरी। अच्छा बाबा काॾे हलूं? इन अव्वल बैतिन जेको अल्लाह जो पहिरियों घर आहे, छो न भला ओॾे हलूंसि मन उते कचहरी करे 7-8 लख 10 लख रुपया ख़र्च करे उते हलियासीं। उते हलण खां पोइ बि डुकियासीं, पत्थर झायासीं, झलियासीं, टिन खे कुटियोसीं, पोइ बि कोन ॻाल्हाई, पत्थर खे चुमी ॾिनीसीं, पोइ बि कोन ॻाल्हाई। मां सम्झां थो, जेको मां सम्झो मूंखे माफ़ु कजो जेकॾहिं कोई हाजी साहिब हुजे मथां नाराज़ बि थी पवे। मां सम्झां थो हेॾो ख़र्च करे हलियासीं, उते वञण खां पोइ बि जॾहिं अल्लाह असां सां न ॻाल्हायो, चयोसीं जॾहिं नथो ॻाल्हाए त पोइ ठीकु आहे, भला वरी मुंहिंजो कमु वरी घर ॾिसजां, जे रुपए वारी शइ 5 में न खपायां त मां हाजी न आहियां। मौला सलामत रखे, आबाद हुजे, सलामत भाई हेॾो ख़र्च करे आयुमि ऐं पोइ बि न ॻाल्हाई, पोइ त ज़रूरु मूंखे ॾुख थियणो घुरिजे न। बाबा सम्झ में कॾहिं ईंदो त अॻिले जो मक़सदु छा आहे। मां नंढो मिसाल थो ॾियां, नंढनि लाइ वॾनि खां माफ़ी वठी समय ख़राशी पई थिए। मां हिते आयुमि, साईं उस्ताद मुज़फ़र जन मूंखां पुछियो साईं पाणी पीअंदो, मां चुप पे। साईं भला कीअं अचणु थियो आहे, मां चुप पे। भला केॾी महिल ईंदो, छो जो अॻे महिमान खे जेको कुझु त वेह हो, हाणे चइजो तो नंगर कई सबील पीते वेह, तुंहिंजी मर्ज़ी वञे, तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे कमु आहे। जे हली जे अॼु मजलिस आहे, उनजो हिकिड़ो नौकर उन वटि आहे, माफ़ु कजो वरी ॻाल्हि ॿिए पासे हली वई। अर्ज़ु कई मौला मुंहिंजी दिलि चवंदी आहे त बग़ैर महिमान जे कुझु न खावां। घरवारी वरी एॾी सदोरी आहे, ऐं इहो अल्लाह जो इम्तिहान हूंदो अथव। इम्तिहान अल्लाह फरमाए थो कॾहिं नेक मर्दनि खे बुरियूं औरतूं ॾेई आज़माईंदो आहे, ॾिसां ते हर इन जा हक़ कीअं थो अदा करे। हूअ बुरी आहे न, तूं त न थी न। असां वटि त वॾो ज़ुल्म माफ़ु कजो मौला जे सदक़े में, अगरि कंहिं औरत खे औलाद न थिए त चवंदासीं संठा, हेड़ी आहे, निभागी आहे। हिन जे वस जी ॻाल्हि आहे छा वीचारीअ जी। वरी जे कंहिंखे धेर ॼमी पवनि,
पुट न ॼमेसि हिन मूं पुटु थींदो ई कोन असां ॿी छा पढ़ायोसि कॾहिं उन जे आॾो नथो वञी चएसि करीम जाते धीअ ॾिनी अथईसि उते पुट बि त ॾिएसि इन न्याणी वीचारी जो कहिड़ो क़सूरु आहे अलाह इम्तिहान पियो थो वठे कॾहिं पर मां हीअं खणी तारीख़ वारे सां अर्ज़ु कयां नाराज़ न थियो त अल्लाह कॾहिं कॾहिं फिरौन जे घर में बि अहिड़ियूं मोकिलींदो आहे जेके अल्लाह जी तौहीद बयान कंदियूं आहिनि अल्लाह जी इबादत कंदियूं आहिनि कॾहिं मुस्तफ़ा जे घर में बि अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मुस्तफ़ा खे चवणो पवंदो कॾहिं त हलब जा कुता भौंकंदव तारीख़ गवाह आहे न इहो छाजे लाइ आहे बाबा साईं तव्हां असांजे लाइ बि आहे शरीफ़नि वटि ॾींगियूं ॾींगनि वटि नेक अल्लाह ॾिसणु चाहींदो आहे ॾींगी घर वारी ॾिनींदीमांसि हूअ ॾींगी आहे हे त न थिए न या रसूल या हली महिमान खां बग़ैर मुंहिंजी दिलि न चवंदी आहे त मां नी खाऊं सरकार अमीर फरमाए अच्छा पोइ छा आहे घर वारी राज़ी न थींदी आहे को टाइम त मुक़ररु कर महिमान जो टाइम न हूंदो आहे सरकार अमीर फरमाईंदा वञ मुंहिंजी घरवारी खे चयो सुभाणे अली असांजो महिमान आहे मां चवां थो ख़ुदा गवाह मूं जहिड़ो गुनाहगार अगरि कंहिं ॾे वेंदो आहे त अलाए केॾो ख़ुशि थींदो आहे अगरि साईं इरशाद उते अचे त ॻाल्हाए त साईं बाबा राज़ी थींदो या न पर जे भला साईं साबित अली नजफ़ी अचे न भला जेकॾहिं अञा साजिद अली नक़वी अचे न भला जेकॾहिं खामनाई साहिब अचे पर जेकॾहिं उन जा हिते इमाम ज़माना अची पवे ख़ुशी थींदी या न थींदी जंहिंजे घर में अली वञे केॾी बि किरियल हुजे पर पक अथसि त अली उन ज़ात जो नालो आहे जंहिंखां सवाइ मुंहिंजो गुज़ारो आहे ई कोन घरवारी खे ॿुधाई सुभाणे अली असांजो महिमान राति सॼी राति सफ़ाई सुथरायूं ख़िदमत खे लॻी पई आहे पई थी ॿुहारियूं ॾिए साफ़ सफ़ाई करे सुठा बर्तन सुठो हंधि सुठी खट तवजो आहे अलाए कान ऐं मूं वटि जेकॾहिं को महिमान ईंदो आहे न उहा घर न हूंदा त पाड़े वारनि खां बि वठी ईंदो आहियां त महिमान जी इज़त त कयां न अच्छा बाबा साईं हिन सॼो इंतज़ाम मुकमल कयो मुकमल करण खां बाद में सरकार अमीर आया पाण सां गॾु कुझु तोहफ़ो तहफ़ खणी आया ऐं ख़ुशूसन मासूमी जेको हुकुम कयो आहे अगरि कंहिंजे घर में नियाणी हुजे न त हुनजे नियाणी लाइ तोहफ़ो ज़रूरु वठी वेंदो कर ऐं असां वटि हिकु बुखे खां पुछियो न हिकु छा चइबो आहे जी बमानियूं बुख जो हेसि हिन में ऐं जेकॾहिं वरी कंहिं वॾेरे बोतार जे पुट खां पुछो हिकु चवंदो 2 रुपया त वजो आहे अलाए कान होॾे ज़हन आहे त मानी खपे बुख ते वेठो आहियां हेॾे ज़हन इहो आहे त माल हुजे हाणे असांजे ज़हननि में पाकीज़गी घणी थी वई आहे मां त पाकीज़गी चवां छो जो आले मोहम्मद जे मञण वारो ज़हन में गंद न रखंदो आहे अगरि को कंहिंजे नियाणीअ ॾे तोहफ़ो वठी वञे न तोहफ़ो का शइ वठी वञे पंहिंजनि खे ॾेई छॾियो त वरी हेॾे खईं भॻो बीठो आहे न मूं वटि ॿियो लफ़्ज़ कोन्हे को बसि मां एतिरो ई चई थो सघां ईअं चएसि शाबस अथसि नियाणी जो हक़ अदा कयो अथई ख़ुदा गवाह हुआ अगरि नियाणीअ जे अज़मत जी असांखे ख़बर हुजे न त असां पहिरियों सलाम जी नियाणीअ जो कयूंसीं अच्छा भला हिते मां हिकिड़ो सुवाल थो कयां माफ़ु कजो त भला ॼाणो था नंढनि जे लाइ पूरी काइनात में अल्लाह खे मुस्तफ़ा खां वधीक प्यारो केरु आहे सी कोन्हे बाबा साईं मुस्तफ़ा खां वधीक कोई प्यारो न आहे न अल्लाह उनजी नस्ल खे किथां वधायो आहे अल्लाह चाहे पूरी काइनात मुस्तफ़ा जा पुट बणाए छॾे हा पर अल्लाह चाहे थो मुस्तफ़ा मुंहिंजे नज़र में नियाणी खां वधीक तोहफ़ो आहे ई कोन इन्ना आतैना कल कौसर मां अहिड़ी कौसर थो ॾियां जो क़यामत ताईं माण्हू पीअंदा रहनि खुटंदी कान अॻियां पिया गॾी नारे हैदरी नियाणी जो सरकार महिमान था थियनि अमीर मौला पाण सां तोहफ़ो वठी विया जेॾीमहिल पहुता मुंहिंजे मौलाजनि जीअं पहुता नियाज़ नंगर जेको हुयो करे जेॾीमहिल हलणु लॻा मुंहिंजा आखाजनि जी अपा में कुझु कीड़ा घबराए थी विछूं चिंबड़ण लॻा माई जो ॾिठो मोमनियाणी वीचारी डुकी वञे मौला जी अपा खे छॾे अमीर फरमाए छा थी करे चई मौला तव्हांजी अपा ते मां फरमाए तोखे ख़बर कान्हे त मां अली आहियां
तोखे ख़बर ना है जॾहिं मेहमान ईंदो आहे त ख़ुशबख़्ती खणी ईंदो आहे, जॾहिं वेंदो आहे त हुन घर में जेके तकलीफ़ ॾुख ग़म दर्द कीड़ा मकोड़ा हूंदा आहिनि उहे खयूं वेंदो आहे। मां अली आहियां, मुंहिंजे जिस्म ॾे कीअं अचनि, तुंहिंजे घर जी तहारत पई थी थिए पाकीज़। मेहमान जे करे नाराज़ न थी, ख़ुदा गवाह आहे रोज़े सां थो पढ़ां, मुंहिंजो तजुर्बो आहे। मुमकिन आहे कंहिं महिल घर में दाल पचाइण जे लाइ न हुजे पर मेहमान ईंदो आहे त भली खोराक तयारु थी पए। माना मेहमान जो नसीब आहे न। अच्छा बस इन मेहमान जी इज़त ऐं अज़मत जे बारे में आइमा मासूमीन असांखे प्रैक्टिकल सम्झायो आहे। प्रैक्टिकल तव्हां सभु ॼाणो था पिया। तव्हां ॾिसो मुझे आका मौला अली ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने में तशरीफ़ फरमाए ना। एक मेहमान आयो, उठ बदल अथसि, घोड़े ते सवार आहे। असां इमाम अहिड़े गैरे नथू खैरे खे कोन मञियो आहे, असां इमाम उनखे मञियो आहे जेको सीननि जे राज़नि खे असां खां वधीक ॼाणंदो आहे। ए पर्दे में कोन ठगिजी सघंदो इमाम खां। इमाम अलैहिस्सलाम उथिया, पंहिंजी जाइ ते उथिया, वञी घोड़ो वरितनि। घोड़ो वठी मुंहिंजे आका जन घोड़ो जी ॿधो, मानी खाराइनि, हथ धोराइनि, पाणी खणी मौला हथ धोराइनि, ख़िदमत कयनि। 3 ॾींहं गुज़रिया, 3 ॾींहंनि खां पोइ ॾिसी चए थो मौला तव्हां शायदि मूंखे न सुञातो। मौला जन फरमाइनि था जीअं मां सुञातो त मां ईअं तुंहिंजी माउ बि तोखे कान थी सुञाणे। मौला मां केरु आहियां? सरकार फरमाइनि त तूं मुंहिंजे सुहिणे भाउ अली अकबर जो कातिल आहे। मौला पोइ हेॾी करम नवाज़ी छो? मुंहिंजा आका जन जवाब में फरमाइनि था जेको तो वटि हुयो तो हुते ॾिनो, असां तुंहिंजा महिमान हुयासीं, हाणे तूं असांजो महिमान आहे, जेको असां वटि आहे उहो पिया था तोखे ॾियनि। तवजो फरमाई अथऊं। इन जे करे महिमान मां हिते आयुमि, मुंहुं ॿधी वेही रहियमि। साईं पुछनि था छा खाईंदो पीअंदो, ॻाल्हायां कोन थो। कीअं ख़बर पए त साईं खे ज़रूरत कहिड़ी आहे, कान पवंदी न। हाणे अलाह त कंहिं सां ॻाल्हायो कोन, न हिते ॻाल्हाई न हुते ॻाल्हाई, अलाह ॻाल्हायो कोन। ख़बर कीअं पवे त दीन छा आहे? हाणे अचो त वरी उन्हनि खे ॻोल्हियूं जिन सां ख़ुदा ॻाल्हाईंदो हुजे। के अहिड़ा बि आहिनि जिन सां ख़ुदा कचहरी कंदो हुजे, ख़ुदा ॻाल्हाईंदो हुजे। मां चवां थो हिन रहियत में, हिन उम्मत में मुस्तफ़ा खां वधीक ॿियो को दर ई कोन्हे को जंहिंसां ख़ुदा डायरेक्ट ॻाल्हाईंदो हुजे। पाण दीन काॾे वठूं? मुस्तफ़ा जे दर ते हलूं न। ॻाल्हायो बाबा साईं, काॾे हलूं? मां त कंहिं जाइ ते वठी वियुमि, शायदि न पहुचाए सघे। मुस्तफ़ा जे दर ते हलूं। मुस्तफ़ा जो दर केरु आहे? मुस्तफ़ा जे दर जो नालो आहे अली। अना मदीनतुल इल्म व अली जो न बाप आहे। मां इल्म जो मर्कज़ आहियां, मुंहिंजे दर जो नालो अली आहे। इज़त खपई त अली वटि अच, दीन खपई त अली वटि अच, शराफ़त खपई त अली वटि अच, अख़लाक़ खपई त अली वटि अच, शुजात खपई त अली वटि अच, आख़िरत खपई त अली वटि अच, दुनिया जी इज़त खपई त अली वटि अच। जेको कुझु खपई जे अली वटि ईंदे त मिलंदे, न त दर पदर थी वेंदे। नाराज़ न थियो। वरी हिकिड़ो ॿियो जुमिलो अर्ज़ु कयो। अॼुकल्ह असां वटि हिकिड़ी वबा निकिरी पई आहे। मुंहिंजो ख़ालिक़ अली, मुंहिंजो मालिक अली, मुंहिंजो राज़िक़ अली। मस्जिद में न वञजांइ, मैखाने में वञजांइ, मुल्लो ॾिठई माना ॿिलो ॾिठई। हा हाणे अचो त 2 मिंटनि जे लाइ थोरो हिन पासे न सैर करे सैर। बाबा साईं हज़रत सलमान काथों जे लाइ गवर्नर थियो आहे जी? मौला सलामत रखे, आबाद हुजे, मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थी वियो। मदाइन जे लाइ गवर्नर थियो, कंहिंजे हुक्म ते? मौला अली जे ते। अल्लाह सलामत रखे, आबाद हुजे, सलामत हुजे। मौला अली जे हुकुम ते मदाइन जो थियो गवर्नर, वञे थो पियो गवर्नर बणियो। जेॾीमहिल मदाइन खां ॿाहिरां पहुतो, माण्हू बीठा ॾाढो इस्तक़बाल जे लाइ, इस्तक़बाल बीठा था कनि। ॾिठनि त खचर ते सवार हिकिड़ो ज़ईफ़ुल उम्र अचे थो पियो। साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। किथां थो अचे? मिन ऐन जे त किथां थो अचे पियो? साईं जन फरमाइनि त जे तो मिनल मदीने ते, मां अचां थो पियो मदीने खां। पुछंदा जे मदीने खां थो अचे त पहिरियों असांजो गवर्नर बि अचिणो ॾिठई।
सरकार मुस्कुराए फरमायो गवर्नर माया एक बे की ठूठी हलण लगा गवर्नर मारा सलामत रखे आबाद गवर्नर साहब आया हलण लगा हज़रत सलमान शाह पूछो मोहम्मदी शाह पूछो काडे चंदई गवर्नर हाउस लिया रेस्ट हाउस लिया बंगले ते विया काडे विया मौला सलामत रखे सैयदा जे सदके में दुख न ॾिसो मस्जिद में विया नहीं मस्जिद में जेका पुरानी मस्जिद जो होॾे हज़रत सलेमान गवर्नर थी मस्जिद में तो वञे तू तो जे मस्जिद ॾे न वञ जाए पोइ पतो पियो त तुंहिंजो सलमान सां त को तालुक ई कोन्हे न भला न हिनखे मां ॿी तरह थी कयां सरकार अमीर खे ज़रब किथे लॻी वियो तो मस्जिद में न वञो माना मालूम थियो त तुंहिंजो अली सां बि तालुक न आहे छो जो अली जी पसंदीदा जाइ मस्जिद आहे सरकार फरमाईंदा अल मोमिन फिल मस्जिद का समक फिल माए मोमिन जॾहिं मस्जिद में वेंदो आहे त ईअं ख़ुशी महसूसु कंदो आहे जीअं मछलीअ खे वॾो पाणी मिली पवंदो आहे न भला ॿियो अञा मां अर्ज़ु कयां माफ़ु कजो सरकार मुस्तफ़ा फ़ैसिला किथे कंदा हुआ जी मस्जिद नबवी में सरकार जन वेंदा मस्जिद नबवी में कचहरी मस्जिद नबवी में अञा ताईं थल्लो ठहियो पियो आहे मां ॾिसी आहियां गुनाहगार रखनि सां अलाह जेके ॾिसी आया आहिनि उनजो क़बूल करे उहो ताईद कंदा मुंहिंजी ॻाल्हि जी ऐं जेके न ॾिसी आहे उहो न ॾिसिजो वञी बाबे जिब्राईल जे भरिसां उहो आहे हिकिड़ो थल्लो ठहियलु जंहिं ते सरकार जन वेहंदा वही बि उते ईंदो ऐं उन ई पासे ॾांहुं वरी सरकार अली जे घर जी बि तशबीह ॾिनल जेका कड़ियुनि सां जकड़ियल आहे हिकिड़ी जॻह नंढड़ी महदूद इहो मुंहिंजी पाक साईं जो घर हूंदो जेको दरवाज़ो हेॾां खुलंदो जेको जिब्राईल जो दरवाज़ो बि आहे अली जो उन चबूतरे ते वेही उन मस्जिद जे अंदर सरकार मुस्तफ़ा वेही मोमिननि जा मसाइल बि हल कंदा दीन बि ॿुधाईंदा वही बि ईंदो हो हाणे मुस्तफ़ा वेहे मस्जिद में तूं चओ मस्जिद ॾे न वञ पोइ तुंहिंजो दीन कहिड़ो आहे नाराज़ न थी अच्छा वाह साईं माफ़ु कजो मूंखे जेकॾहिं लटा खपनि लटा छा ईद जी अचे भई कपिड़ा खपनि न वठंदासीं न कपिड़ा लोहारे जे दर ते हली पियो ॾाढा ॾुखा घाट पिया अथसि बाबा साईं कपिड़ा त ॾे ॻाल्हायो कसम अथव बोदले जो पुछंदो भाई छा थियो नज़र अचे मां चवंदासीं लो अला अकुल त ॾिनो थिए पोइ बाक़ी बेअकुल छो थियो आहे हूंदे अकुल जे ॾिसे त लो घुर त इहा आहे न अच्छा बा तूं न ॾे त न ॾे मां वञा थो मोची फ़क़ीर ॾे उन वटि वञी पहुतमि बाबा मूंखे लटा खपनि की भाई कतार में छा छा टेंगियल नज़र अचनि बाबा जूता की भाउ मूं वटि इहे आहिनि कपिड़ा मूं वटि कोन्हनि के कपिड़नि जे लाइ काॾे हलंदासीं अल्लाह थो न कपिड़नि जी दुकान ते न लोह जे लाइ लोहर ॾे वेंदे कपिड़नि जे लाइ कपिड़नि ॾे वेंदे डॉक्टर जे लाइ मर्ज़ जी दवा जे लाइ डॉक्टर ॾे वेंदे लोहर ॾे न इंजीनियर ॾे न प्रोफेसर ॾे न कंहिं ॾे वेंदे डॉक्टर ॾे वेंदे डॉक्टर खां वञी इलाज कराईंदे मुंहिंजा बाबा साईं हर फील्ड जो हिकु न हिकु स्पेशलिस्ट आहे जॾहिं होॾे तोखे डॉक्टर जी ज़रूरत थी पए पढ़ियो लिखियो त इंजीनियर मथां वधीक हुजे उन वधीक तजुर्बो कयो हुजे वधीक उमिरि हुजे तो इंजीनियर ॾे दवा जे लाइ नथो वञे डिस्पेंसर आहे वरी बि उन खां वञी थो वठे पोइ मुंहिंजा साईं जॾहिं हेॾे काई फील्ड बेवारसी कोन्हे त मुस्तफ़ा जो हेॾो वॾो दीन को बेवारस आहे छा मौला सलामत रखे आबाद मुंहुं चेहरे के ॾिसी मौलवी खां नफ़रत न कर तोखे कहिड़ी ख़बर त मौलवी कंहिंखे चइबो आहे उलमा कंहिंखे चइबो आहे हे तव्हां हाणे ॿुधो हूंदो कल्ह ताज़ो ज़हरा अकेडमी कराची वारे जो सरबराह हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन अल्लामा डॉक्टर शबीरुल हसन मैसमी साहब हिकु चैनल ते गुफ़्तगू पियो करे मां पोयां जुमिला ॿुधा ऐं पोइ वरी मूं वटि एतिरो टाइम बि कोन हुजे मां हुनखे रिवर्स करे बाद में ॿुधी वठां त पहिरियां गुफ़्तगू किथां शुरू थी उन्हनि असांजे भाइरनि लोलू जी ॻाल्हि शुरू कई अबू लोलू जी जेके ॼाणो था उहे त ॻाल्हायो अबू लोलू जी ॻाल्हि कनि पिया साईं शबीरुल हसन मैसी हुननि खे चयो अलाह हिननि जी ज़िंदगी वधाए मां त चवंदो मुंहिंजी ज़िंदगी भला अहिड़नि आलिमनि खे ॾिए साईं चयो बाबा अॼु त तव्हां वेठा आहियो त अॼु अबू लोलो कहिड़ी हैसियत आहे
अॼु ॻाल्हि करणी आहे त ॻाल्हि कयो उन जी जंहिंजो ॾींहुं आहे न, जंहिंखे कल्ह राति ज़रबत लॻी आहे, अॼु उनजी ॻाल्हि वेही कयो। साईं शुरूआत हितां थो करे त जेकॾहिं को असहाबी खे घटि वधि ॻाल्हाए त सज़ा जो हक़दार। अली असहाबनि में रुॻो न आहे, अली त अहल बैत में आहे। पोइ जेको अहल बैत जे ख़िलाफ़ प्लानिंग करे, जेको अहल बैत खे कारियूं ॾियारे, घटि वधि ॻाल्हाए, जेको अली जहिड़े इमाम ते लानतान कराए, उहो लानत जो हक़दार आहे या न? तो अनाउंसमेंट वारो परे खां चए थो लानत अथसि, चए थो तूं कर या न कर। ॿिया छा था चवनि? ॿियनि जो नज़रियो छा आहे? चवंदा असां बि ईअं चवंदा, जे ईअं न चओ, चओ त न ते लानत आहे जे अली जे ख़िलाफ़ मनसूबो कयो। चैनल ते मौजूदु आहे। इन्हनि आलिमनि जे लाइ बि ज़बान दराज़ी करे चवंदो मुल्ले खां न ॾिस, इहो मुल्लो न अथई, अल्लाह अकबर, इहो अली जो नुमाइंदो अथई। मां नंढिड़ो हिकिड़ो मिसाल थो ॾियां तव्हांजी ख़िदमत में बाबा साईं। मां हिते महिरबानी थी आहियां साईं उस्ताद मुज़फ़र जो मोकिलियो मूंखे, चौधरी साजिद साईं जन मोकिलियो मूंखे त वञो। साईं गुलाम अस्कर साहब मोकिलियो त वञो, वञी उस्ताद मुज़फ़र खां इहा शइ वठी अचो या इहा ॾेई अचो। माफ़ु कजो मौला जे सदक़े। मां जॾहिं साईं वटि पहुतमि, साईं ॿ टे मूंखे दड़का ॾिनई। छा बाबा दड़का? मूं सुठे मूं ॾिठो कि तूं वरी आयो आहे हिन कम जे लाइ, हालत पंहिंजा ॾिस, लुटी वियो, खाई वियो। इहो कंहिंखे थो साईं ॻाल्हाए? मूंखे? मां जंहिंजे तरफ़ खां आयो आहियां न उनखे पियो थो ॻाल्हाए। मूंखे न मेंबर जो क़सम आहे, अलम अब्बास जो क़सम आहे, मस्जिद में रखियल क़ुरान जो क़सम आहे। मराज आम न अथई, इहे इमाम ज़माना जा नुमाइंदा अथई। इन्हनि खे न ॻाल्हाए, पंहिंजो ईमान ख़राबु न कर। इहो उन्हनि खे नथो ॻाल्हाए। ज़मीन ते वेही तव्हां ॾिसो मासूमी जो फरमान छा आहे? अगर हाकिम आलिमनि जे दर ते झुकियल नज़र अचनि त सम्झो इस्लाम सरबलंद आहे। अगर उलमा हाकिमनि जे दर ते नज़र अचनि त सम्झो इस्लाम जो ख़ुदा ई हाफ़िज़। मां चवां थो पंहिंजे ज़माने जा लीडर तुंहिंजे मराज जे दरवाज़े ते ठोकरूं खाईंदे नज़र पिया था अचनि। उन्हनि जे लाइ ज़बान दराज़ी ॿुधण बि गवारा न कर। अगर सचो इमाम ज़माना जो नौकर आहे त न ॿुधो, बर्दाश्त न कर। ये उन्हनि जे ख़िलाफ़ न आहे, इमाम जे ख़िलाफ़। माफ़ु कजो। मां आहियां साईं सुम्हनि बुकमनि उमियुनि फ़हम ला यरजिऊन। ॻाल्हायां कोन थो, ॿुधां कोन थो, ॾिसां कोन थो, जेको चवंदा का ॻाल्हि ई कान्हे का। हाणे ख़बर कीअं पवे त इहो मक़सदु छा आहे? इन मक़सद जे लाइ हलणो पवंदो उन वटि जंहिंसां अलाह ॻाल्हाए। अल्लाह ॻाल्हाए थो मुस्तफ़ा सां ऐं उन जे आल सां, पोइ हलूं उन्हनि जे दर ते, उन्हनि खां पुछूं त दीन छा आहे। उन्हनि त दीन एॾो प्यारो ॿुधाए छॾियो। मां ई नौजवाननि जे लाइ ख़ुशूसन अर्ज़ु थो कयां, मुंहिंजा प्यारा भाइरो, नंढड़ा भाइरो, जवानो, मूंखे न मेंबर जी इज़त ऐं अज़मत जो कसम आहे, ख़ुदा जी तौहीद जो कसम आहे, अली जी ज़रबत जो कसम आहे। तव्हांजे मुश्किलातुनि ऐं ज़िंदगीअ जे कामयाबीअ जो राज़ ऐं मुश्किलातुनि जो हल सवाइ दीन आले मुहम्मद जे ॿियो किथे आहे ई कोन। न खण तूं ग़ैर जो झंडो, न चओ लेनिन ज़िंदाबाद, न चओ मार्क्सिज़म ज़िंदाबाद, न चओ कम्युनिज़म ज़िंदाबाद। तूं चओ त चओ इमाम ज़माना ज़िंदाबाद, जेको तुंहिंजो गॾु तोसां वेठो आहे। हर जाइ ते तुंहिंजो नासिर ऐं मददगार आहे। गैरनि जे दर ते त उहो वञे जेको बेवारिस हुजे न। वाक़िया सां तारीख़ भरी पे मां ओॾे नथो वञा त मौला जन सॾ ते कीअं था पहुचनि। दरबार में घणनि ॾींहंनि जो वाइदो करे आया, 3 जो 3 ॾींहं ते दाऊं करे करे छा खपेव? मौला ॿुधाए त असल में नाला कीअं लिखियल आहिनि। सरकार फरमाए वञे सांचा ॻोल्हे ॾिसो तुंहिंजे वज़ीर जे घर पिया अथई। मौला पोइ 3 ॾींहं इंतज़ारु छो करायो? मां हिन लफ़्ज़ जे करे वाक़ियो तौर ते कयां पियो, मुंहिंजो मक़सदु न हुयो। मौला पोइ 3 ॾींहं इंतज़ारु छो करायो? मुंहिंजो 12हों इमाम मुस्कुराए फरमाइनि था, मूंखे ॿुधाए 3 ॾींहंनि जो वाइदो तूं करे आहीं या मां करे आयो हुअमि? तूं चवे इमाम हिते ईंदो, हिते थो ॿुधायां, जे न अचां त मां वक़्त जो इमाम न आहियां। वाइदो त पाण करे आया न, त 3 ॾींहंनि में जवाबु ॾींदा। जेकॾहिं पाण 1 ॾींहं जो वाइदो करां त इमाम उते बि अचे।
हे जी मौलाजन रहनमाई करना मदद करना बैर के हलो आले मोहम्मद की तरफ उते हलियासे हाणे फ़िरका थी है फ़िरका 72 73 फ़िरका असल ता है दीन इस्लाम कुरान एक गुलाब जी में बतना नहीं हुआ मौला सलामत रखे कुरान एक मस्जिद की अज़मत सभिनी वट वाजिब रोज़ो सभिनी वट रमज़ान शरीफ में ये आहे तो कंहिं वटि अरबा ॾियणी हुजे कंहिं वटि जुमे ॾींहुं अच्छा रोज़ो भी सभिनी वटि रमज़ान शरीफ में मुहर्रम में शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सभिनी वटि हिकु जहिड़ी काबतुल्लाह सभिनी जो हिकु 5 वक़्त सभिनी वटि नमाज़ जा फ़र्ज़ कुल 17 रकातूं सभिनी पोइ को ॾाढियां बिस्मिल्लाह पढ़े तो को आस्ता बिस्मिल्लाह पढ़े जी बाबा नाराज़ न थींदो न जो को दिल में पढ़े ॾाढियां पढ़े ॿुधण वारो करीम आहे दिल में पढ़ंदो त बि ॿुधी वठंदो ॾाढियां पढ़ंदो त बि ॿुधी वठंदो ॿुधण में काई देरि कान्हे का मसलन जीअं तव्हां असां वटि छा हुकुम आहे तव्हां असां वटि हुकुम इहो आहे त फजर जी नमाज़ जी क़िराअत आवाज़ सां कयो बरकातूं जेके पढ़ो था इन जी क़िराअत वॾा ॼाणनि था न नंढे नंढे लाइ सघे आवाज़ है वाजिब आहे वाजिब जेॾी महिल सुबुह जी बरकातूं नमाज़ पढ़ो न बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इन जो आवाज़ सां पढ़णु वञणु वाजिब आहे वाजिब आहे फजर जी 2 रकातूं ज़ोहर जी 4 रकातुनि जी पहिरियनि 2 रकातुनि में बिस्मिल्लाह रहमान रहीम उन खां पोइ सूरह जेका भी अलहम्द तो वाजिब अलहम्द जो आस्ता पढ़णु वाजिब वरी बिस्मिल्लाह पढ़ी आवाज़ सां छो जो सरकार जन फरमान था कि मासूम जो फरमान मूंखे अथेंटिक यादि नथो अचे कहिड़े मासूम जो फरमान आहे मासूम जो फरमान मासूम फरमान त असांजे मुहिब जी सुञाणप पई आहे जो बिस्मिल्लाह आवाज़ सां पढ़ंदो ज़ोहर जी नमाज़ में पहिरियनि 2 रकातुनि में हर सूरत खां पहिरियां बिस्मिल्लाह आवाज़ सां सूरतूं ॿई आस्ता असर जी नमाज़ में भी ईअं पहिरियनि 2 रकातुनि में नमाज़ सूरतुनि खां पहिरियां बिस्मिल्लाह आवाज़ सां सूरतूं आस्ता वरी मग़रिब में अची वियासीं पहिरियनि 2 रकातुनि जूं बिस्मिल्लाह भी आवाज़ सां सूरतूं भी आवाज़ सां इशा जी पहिरियनि 2 रकातुनि में सूरतूं भी आवाज़ सां बिस्मिल्लाह भी आवाज़ सां पर जेकॾहिं जमात सां पढ़े तो आवाज़ कढणु हराम अथई तवजो आहे लाइक जमात सां छो जो फ़र्ज़ कयूं था पाण साईं जमात में ज़रूरु वेंदा कयो इन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि हिकु त तव्हांजो रूहानी फ़ाइदो आहे ऐं ॿियो वरी मुआशरती फ़ाइदो आहे रूहानी फ़ाइदो कहिड़ो आहे ख़ालिक़ काइनात जे प्यारनि तफ़सीर कंदे ॿुधायो आहे घर में बरकातूं पढ़े मस्जिद में वञी बरकातूं पढ़े घर में 10 रकातूं पढ़े वज़न कबो त हो बि वज़नी जमात सां बरकातूं पढ़ अकेलो तूं वरी मस्जिद में वेही 10 रकातूं पढ़ जमात वारी 2 जो सवाबु वधीक हाणे जमात सां फ़र्ज़ कयूं था पेश नमाज़ तव्हांजो सैयद मुहसिन आहे जामी शराइत कोन्हे बाबा शर्त पूरा कोन अथसि ॿिया हुनखे भलो था सम्झनि उस्ताद मुज़फ़र जी नज़र मां भलो कोन आहे माफ़ु कजो इन करे तो हुनजी मां बर्दाश्त करे वेंदो मुंहिंजी बर्दाश्त करे वेंदो साईं ॾिठो त मोहसिन अली में ही ऐब आहे ही नक़्स आहे मुंहिंजी नमाज़ न थींदी ऐबदार जे पोयां कान थींदी तव्हां वटि पेश नमाज़ जे लाइ शराइत आहिनि हर लूले लंगड़े अंधे कारे उहे केतिरा ई शर्त आहिनि उन जे लाइ शर्त हूंदसि त नमाज़ थींदी न त न थींदी हाणे उन जे पोयां नमाज़ साईं जी नथी थी सघे पई मासूमिन हुकुम कयो अथसि वञ सफ़ में बीह छा कर बाबा सफ़ में बीह तूं पाण खे त ॾिस तूं केॾो ऐबदार आहे जो हुनजो हिकिड़ो ऐब नज़र आयो थी त उॾारींदो थो वठेसि कॾहिं पंहिंजे पाण ते बि त नज़र करे ॾिस त तूं केतिरो ख़ताकार आहे गुनाहगार आहे अल्लाह छा थो फरमाए अना सत्तारुल उयूब मां ऐबनि ते परदे विझण वारो आहियां तूं हिन जो हिकु परदो नथो ढके जे ख़ालिक़ चाहे त तुंहिंजा लाइ केतिरा ई ऐब ज़ाहिर करे छॾई मुझे साईं हाणे पढ़ियो पियो न ख़ुदा का बाबा ये रिवायत मुतबर रिवायत अक्सर कुतुब में या मुतबर रिवायत त अगर असांखे पंहिंजे हिक ॿिए जे दिलनि जे राज़ जी ख़बर पइजी वञे असां हिक ॿिए सां ॻाल्हाइणु छॾे ॾियूं अलाह हिते बि पर्दो हायल कयो आहे पर्दो मां छा थो सोचां बीठो तव्हांजे बारे में तव्हां छा था सोचो बीठा अलाह हिन जे दरमियान में पर्दो रखियो आहे ताकी मोहबतूं बहाल रहनि मोहबतूं बरक़रार रहनि भया सफ़ में बीठा वञी हाणे हू सूरत पढ़नि था ही ख़ामोश हिते बि हिनखे ॾाढियां पढ़णु न घुरिजे आस्था उनखे जेका हू पढ़ंदा था वञनि पंहिंजी रिपीट कंदो वञे
जेकॾहिं उहा नथो करे का ॿी पढ़े थो वक़फ़ो करिणो थो पइजी वञे भली बीही रहे बीहण में बि कोई हर्ज कोन थो थिए ॿियो ज़िक्र करे सुभान अल्लाह जो ज़िक्र करे माना जमायत सां गॾिजी अरकान अंजाम ॾिए मौला जन फरमाइनि था तोखे जमात जो बि सवाबु मिली पवई त निमाज़ जो बि सवाबु तवजो फरमाई अथव। अच्छा वरी कॾहिं कॾहिं छा थींदो आहे मस्जिद में आयासीं सुबुह जो टाइम आहे जमात कान थींदी आहे छो असां वटि शराइत आहिनि मां हाणे अचां पियो नमाज़ पढ़ियमि अची मां हिते बुराक ते किथे हुआ बुराक ते पढ़ियमि अची नमाज़ 3 मजलिसूं अढाई पहिरियां पढ़ी वरी पोइ निकितासीं त टाइम कोन पियो मिले विच ते हिते नमाज़ पढ़ी थी अची हाणे पहिरियां नमाज़ पढ़ूं पोइ त अॻिते हलूं नमाज़ न पढ़ण बीठासीं हुते बिल्कुलु क्लीन शेव आॾो बीठो आहे पोइ संगत बीही रही नमाज़ हले थी पई जमाए सां घबराए तव्हां वटि छा आहे तव्हांजे फ़िक़्र में छा आहे हाणे इनखे सम्झी वठिजो वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे मूंखे ख़ुशी थींदी आहे हिन जाइ ते जीअं जवाननि जा नूरानी चेहरा ॾिसी ख़ुदा गवाह हुआ ऐं मां मासूम फरमाइनि था ॾाढी कूड़ जी गवाही क़बूल कान्हे का पोइ जंहिंजी गवाही क़बूल न हुजे उनजे पोयां निमाज़ थींदी तीन रांदि न आहे अल्लाह अकबर हाणे फुरादा तो मां पढ़ां बीठो जमायत कान थी थिए फुरादा पढ़ां थो बीठो सुबुह जी निमाज़ बरकातूं पढ़णियूं आहिनि छा बाबा पढ़णियूं बि कीअं आहिनि आवाज़ सां न आवाज़ सां वाजिबु आहे न त आवाज़ सां पढ़ां केतिरो आवाज़ु कयां जीअं सॼो ॻोठु गुलाब जे लाइ ॿुधे जी छो आवाज़ सां वाजिबु आहे न आवाज़ साईं न मुंहिंजा सोना साईं एतिरी धीमे आवाज़ सां पढ़ो जो भरिसां बीठल बि तुंहिंजो न ॿुधी सघई पाण खे महसूसु थिए त मां इहा आवाज़ सां पढ़ां थो इहा काफ़ी आहे ईअं न थिए त कंहिं ॿिए जे ख़ुलूस में इख़लास में को ख़िलल पैदा थी वञे एॾो ॾाढिया न पढ़ो आवाज़ सां हिकु सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो ॾाढिया आवाज़ सां केतिरी पढ़ूं बसि एतिरी जो मूंखे महसूसु थिए त मां आवाज़ सां थो पढ़ां मसलन बिस्मिल्लाह रहमान रहीम इहा ॾाढिया थी आवाज़ है बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या वधी वई न हाणे मुमकिन आहे पाड़े वारा जेके भरिसां ॿिया पढ़ंदड़ हुजनि उन्हनि जो ज़हन मुशवश थी वञे इन जे करे मौला जन हुकुम इहो था कनि इन खे बि अहिड़े धीमे लहजे में पढ़ जो ॿिए खे तकलीफ़ न पहुचे ॿिए जी इबादत में ख़िलल न थिए माफ़ कजो जेका सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो अच्छा बात साईं बहरहाल बसि ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि करे ऐं मां पंहिंजी गुफ़्तगू खे पूरो थो कयां वधीक खे ज़िंदगी जे क़ैद में रहियासीं त ज़ियारतूं कंदासीं नबी खां बाद में फ़िरका थिया नबी ताईं कोई फ़िरको कोन्हे सवाइ इस्लाम जी बाबा साईं सवाइ इस्लाम जी ॻाल्हायो कोई फ़िरको कोन्हे को जेकॾहिं किताबनि में मौजूदु आहे ॿाहिरनि अले सुनत जी किताबनि में बि आहे अले तशरीह जी किताबनि में बि आहे त मूंखां बाद में हेतिरा फ़िरका थींदा कॾहिं थींदा मूंखां बाद में माना मुंहिंजे हूंदे हिकु आहे मूंखां पोइ थींदा माना पोइ वञी दुकान खुलंदा पोइ दुकान खुलण खां पोइ बाज़ार में हलियासीं सब्ज़ी जा ॿ दुकान आहिनि हूंदा नी न हाणे उते ॾिसंदा आहियूं पहिरियां ॾिसंदा आहियूं त सब्ज़ी भली कंहिंजी आहे महांगी मिले ताज़ी हुजे मौला सलामत रखे भली हुजे उन खां वठूं पहिरियां इहो ॿियो वरी पोयूं हूंदो आहे शर्त त कुझु सस्ती बि हुजे हाणे दीन जा बि दुकान खुली विया आहिनि मुंहिंजा बाबा साईं दीन वठण जे लाइ थोरो पंहिंजे सेंस खां बि कमु वठि त कहिड़े दुकानदार खां वठां हीउ इख़्तिलाफ़ छो आहे इख़्तिलाफ़ जेको मां सम्झो आहे मां रोज़े सां अर्ज़ु थो कयां मुंहिंजा शिया सुनी भाइरो मूंखे यकीन आहे मुंहिंजी इन ॻाल्हि जी सभु हिमायत कंदा अहले सुनत वारा बि कंदा अहले तशरीह वारा बि कंदा ऐं मुंहिंजी घणी हिमायत मथां अहले सुनत वारा कनि तव्हां शिया मथां न कयो एतिरी हिमायत छाजे करे थिया इन जे करे त मुस्तफ़ा खां बाद में सरकार मुस्तफ़ा खां बाद में असां ते तोहमतूं आई थी वञनि शियनि ते तोहमतूं इल्ज़ाम बहतान ही अहिड़ा आहिनि हीअं आहिनि हीअ छो थियूं आई वञनि मां रोज़े सां थो चवां मां क़ुरान जो कसम खणी थो चवां अली जी ज़रबत जो कसम खणी थो चवां साईं जी यतीमी जो कसम खणी थो चवां न असां बुरा आहियूं न असांजो दीन बुरो आहे
न असां बुरा न असांजो मज़हब बुरो, असांजो मज़हब बुरो कोन्हे को। पोइ ये तोहमतूं छो आहिनि असां ते, हमला छो आहिनि? छाजे करे? इन जे करे त पहिरियां खां तव्हां थोरड़ाईअ में आहियो। उहो चयो वेंदो मेजॉरिटी द अथॉरिटी, जाॾे घणाई ताॾे वाह, थोरनि जो ख़ुदा ई हाफ़िज़। अच्छा थोराई कीअं थी? हाणे चुप। जेको मां सम्झो आहे मुंहिंजा बाबा साईं, सरकार मुस्तफ़ा खां बाद में ॿ दर खोलिया। हलायो मुस्तफ़ा खां बाद में ॿ दर खोलिया। हिकु दर जो नालो आहे हुकूमत, ॿिए दर जो नालो आहे अहल बैत। माण्हू सभु भॻा हुकूमत जे तरफ़ ॾे, असां थोरा हुयासीं जेके भॻासीं अहल बैत जे तरफ़ ॾे। असांजो ॾोह इहो आहे, असांजो जुर्म इहो आहे जो असां अहल बैत जे तरफ़ ॾे वियासीं। उन खां पोइ तव्हांजे मथां हथ खयां विया, आङुरियूं खयूं वयूं, सभु कुझु कयो वियो। जुर्म इहो आहे जो तव्हां अहल बैत जे मञण वारा आहियो। हाणे चओ त मां हिकिड़े मिंट जे लाइ तव्हांखे वठी हलां हिकिड़े ॿिए पासे ॾे। बाबा साईं माफ़ु कजो, ख़ुदा गवाह आहे, ॾुख थींदो आहे जेॾीमहिल क़ौम खे ईअं बिखेरियो वेंदो आहे। बिखेरियो न, गॾियो क़ौम खे जमो कयो। इहो ई क़ुर आहे, इहो ई क़िबलो आहे, इहो ई रोज़ो आहे, इहा ई निमाज़ आहे, इहो ई मस्जिद आहे, इहो ई मदरसो आहे, इहा ई दर्सगाह आहे। क़ौम खे बिगाड़ियो न, बिखेरियो न। बाबा साईं असां जॾहिं दुरूद पढ़ंदा आहियूं त कंहिं ते पढ़ंदा आहियूं? आल ते पढ़ंदा आहियूं या असहाबनि ते पढ़ंदा आहियूं? अगरि नबी असांखे हुकुम करे वियो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम, या अल्लाह मां दुरूद मोकिलिया मुस्तफ़ा ते ऐं मुस्तफ़ा जी आल ते, जीअं तो पहिरियां दुरूद पढ़ायो हो हज़रत इब्राहीम उन जी आल ते। हाणे जे हुकुम दुरूद जो असहाबनि ते आहे त शिया चिड़ छॾियो, असहाबनि जे कढ लॻो। अगरि हुकुम दुरूद जो अहल बैत ते आहे त मुंहिंजा सुन्नी भाइरो साहबनि खे छॾियो, अचो अहल बैत ते कढ लॻो। कंहिंजे कढ लॻो? अच्छा भला न अञा मां ॿी तरह अर्ज़ु कयां, दुरूद मतां केरु चवे त साईं ढिघो बि थी वियो, लुंडो बि थी वियो, तवजो आहे अलाए कान। मशहूर ऐं मारूफ़ सरकार जी हदीस। छा बाबा? सरकार जी हदीस मशहूर मारूफ़। उहा हदीस अहले सुन्नत जी किताबनि में बि आहे, अहले तशय्युअ जी किताबनि में बि आहे। असांखे दीन वठिणो आहे, कंहिंखां वठूं? मुस्तफ़ा जे वारिसनि खां वठूं या संगत वारनि खां वठूं? कंहिंखां वठूं दीन? मुस्तफ़ा जे वारिसनि खां वठूं, जेके मुस्तफ़ा जा वारिस। अच्छा बसि हाणे उते हलियासीं। सरकार मुस्तफ़ा जन आख़िरी टाइम ते गॾु करे ऐं फरमाइनि था पिया, इन्नी तारिकुन, मां तव्हां वटि छॾियो थो वञा, फ़ीकुम तव्हां में, इन्नी तारिकुन मां छॾियां थो, फ़ीकुम तव्हां में, सकलैन ॿ शयूं, किताब अल्लाह, हिकु अल्लाह जो किताब, ॿियो छा? सरकार नबी फरमायो असहाब। सरकार नबी फरमाइनि था असहाब न, सरकार नबी फरमाइनि था हिकिड़ो अल्लाह जो किताब थो छॾियां, ॿी मां पंहिंजी इतरत अहल बैत पियो थो छॾियां। पोइ मुंहिंजा बाबा साईं नबी जेको ॾेई वियो आहे उनखे वठि। अल्लाह पियो थो क़ुर मजीद में इरशाद फरमाए, मां आताकुम रसूल फख़ुज़ूहु व मां नहाकुम अन्हु फंतहु। ओ जेको मुंहिंजो हबीब ॾिएव उनखे वठो, जेखां रुकेव उनखे छॾे ॾियो। नबी छा ॾेई वियो असांखे? अहल बैत ॾेई वियो। अहल बैत न नबी असांखे। अचो त पोइ हलूं बि अहल बैत जे दरवाज़े ते, उन्हनि खां हली कुझु वठो। माफ़ु कजो, अॼु 21 रमज़ान जो ॾींहुं, को बि मुसलमान अहिड़ो कोन्हे जेको हिन शहादत जो मुनकिर हुजे। अली जी शहादत ये मामूली सानियो इस्लाम जे लाइ न आहे, जंहिंजे लाइ सरकार नबी जन फरमायो, मलाइकनि इरशाद फरमायो, अल आन इन हदमतल काबतो, अली खे ज़रब न लॻी आहे, इहो काबू शहीद थियो। अली जी ज़रबत काबतुल्लाह जी शहादत आहे। पे ॿुधो अथव सुबुह खां वठी मसाइल। शरीफ़ कोशिशि कंदा आहिनि त धीअरुनि सां ईद गॾु कजे। ईद ते नियाणियूं घुराइजनि, दूर जूं वसंदियूं हुजनि उन्हनि खे घुराइजे, धीअर अचनि धीअरुनि सां गॾु ईद मल्हायूं। मुंहिंजे मथे ते क़ुर रखो, अली घुरायूं त सही पर करे न सघिया। मीर मौला घुरायूं धीअर, ईद मल्हाए न सघिया।
उनवी जी रात मुझे आका के ज़रब लगी रोंदो एतिरो जेतिरो साईं ज़ैनब जो ॾिनल वंड हूंदो ये कंहिंजे कमाल न हूंदो आहे उनवी जी रात ज़रब लगी अमीर के खयूं अचनि था पिया जॾहिं घर जे क़रीब पहुता न ॿाहिरि मुंहिंजे अमीर मौला फरमाईंदा आसन जी बचड़ा मुंहिंजे साहबनि खे चओ मूंखे हिते ई रखो बाबा छो बचड़ा ज़ैनब खे ख़बर पई हूंदी नी बाबे खे ज़रब लगी आहे वो मुंहिंजी शरीफ़ पर्दादार आहे ॿाहिरि न आई आहे दर ते त ज़रूरु बीठी हूंदी न मतां मुंहिंजी धीअ रोंदी हुजे ग़ैर मुंहिंजे धीअ जे रोअण जो आवाज़ु ॿुधनि मुंहिंजी साईं दर ते आई हूंदी मतां हुनजे रोअण जो आवाज़ु ॿुधनि अली अमीर आया 20 जे ॾींहुं मुंहिंजे अमीर मौला खे खणी आया वरी मस्जिद कूफा में असहाब अचनि था पिया अंसार अचनि था पिया पंहिंजा परावा सभु अचनि था पिया कॾहिं कॾहिं अली जे चेहरे ते नज़र कनि हा न अली जो चेहरो मथे खां वधीक अली जो रुख़सार सावा नज़र अचनि मां त पढ़ी छॾियो तव्हां ॿुधी छॾियो इहे सावा छो हुया अहिड़ो त ज़हर जो असरु हुयो जो मथे खां चेहरे ताईं ज़हर आयो अली अमीर घर मोटिया रात जो टाइम मुझे आका जन फरमाइंदा हसन बचड़ा जी बाबा बचड़ा मुझा सब पुट आया अल्लाह हसन मुझे अञा धीअर न आई 21 जी रात बाबा साईं अमीर मौला फरमाइंदा हसन वन मुझे भेण धीअरुनि खे त वठी आ अचनि मूंसां अची कुछ मुलाक़ात कनि कुछ ॻाल्हाइनि इज़त वारो शरीफ़नि खे धीअर ॾाढियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि न मुझे आका जन आया पंहिंजी भेनरुनि खे चवंदा हलो बाबा सॾे वठो पियो मां रोज़े सां थो पढ़ां हिकु बहितरीन तहक़ीक़ी बुज़ुर्ग जा ही जुमला जेके तव्हां जे ॾाढो अर्ज़ु पियो थो कयां जेॾी महिल आया ऐं जेके ॾिसी आया कूफे में अली जो घर हिकु ई छत आहे का ॿियूं छतियूं न आहिनि हुनजे अंदरि नंढड़ा हुजरा आहिनि हिकिड़ो मेन गेट आहे बाबा साईं हिकिड़ो मेन गेट आहे जितां केरु अंदरि घर ॾे ईंदो आहे पोइ सभु वरी पंहिंजे कमरनि ॾे वेंदो आहे जेॾी महिल जो न उन हुजरे मां मुंहिंजी साइण निकिरे पई रिवायत जा ई जुमला आहिनि साइण चादर एॾी त वॾी पाती जो पेरनि जे हेठां लड़कंदी पई अचेसि किथां वई काॾे वई पंहिंजे कमरे खां बाबे जे कमरे ताईं थी वञे चादर एॾी पाती अथई रुगो चादर पाए साइण अचे हा त असां एतिरो न रोहा रोआरे त इहा ॻाल्हि थी मुंहिंजी साइण जो हिकिड़ो कदम अंदरि आहे हिकिड़ो कदम ॿाहिरि आहे रुकिजी वई हसन पुछंदा भेण रुकिजी छो वई आहे आवाज़ आहे भाउ ॿुधाए परदे जो इंतज़ाम थिए अल्लाह अकबर अल्लाह तव्हांजो रोअण क़बूल करे आले मोहम्मद जे गम खां सिवा ॿियो गम न ॾिसो अल्लाह मरहूम इनायत अली जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए अल्लाह बानियान जो ई एहतमाम पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए बाबा साईं अमीर मौला जो बचड़ो ॾिसी फरमाईंदा भेण हा इंतज़ाम कयो आहे भाउ कीअं कयो अथव मुंहिंजे आका जन फरमाईंदा भेण दरवाज़े ते अब्बास खे बीहारियो आहे अल्लाह अकबर अब्बास ते नाज़ हुया न जेॾी महिल अब्बास जो ॿुधाई न हिन इलाइक़े जा शरीफ़ शिया सुनी अज़ादारो साईं इत्मिनान सां निकिती जीअं जो अली जे कमरे में दाख़िल थियनि पिया न अली जे कमरे में हाणे मां ॾिसां कहिड़ो अज़ादार आहे जेको मातम नथो करे जीअं दाख़िल थियनि पिया न मुंहिंजी साइण हसन जी अब्बा खे सट ॾिनी सट ॾेई चए थी हसन भाउ जी भेण भाउ हिकु मिंट त बीह जीअं हसन बीठो न मुंहिंजी साइण रोई चए थी हसन जॾहिं मां बाबे ॾे वेंदी हुअमि त अम्मा आॾो हूंदी हुई मां पोयां हूंदी हुअमि हाणे अम्मा कोन्हे का हसन अॼु तूं मुंहिंजी माउ जे जाइ ते आॾो बीह तुंहिंजे पोयां बीह मां बाबे बिस्मिल्लाह अलाज़मत अजरुकुम मिन अल्लाह अल्लाह तव्हांजो रोअण क़बूल करे आले मोहम्मद जे गम खां सिवा ॿियो गम न ॾिसो ईअं रो जीअं अॼु अली जूं धीअर रोअनि थियूं वेठियूं हा अज़ादार ने हुसैन मुंहिंजे आका जन आया बाबे जे भरिसां बीठा साइण पोयां बीठी आहे जॾहिं रुकैया साइण ते नज़र पई कलसूम साइण ते नज़र पई मुंहिंजो अमीर मौला